अभी तो जाया रसूल अल्लाह मुझे बता जो हकावती का खिदमत गया बार फरमायो सुम्म ओ साईं पाण फरमायो अमर जी सुम्म साईं पो पाण फरमायो अम्मा जी चौथे दफे चई अबू पंहिंजे अबे जी भी अम्मा जी इज्जत कयो हुजूर फरमायो अल जन्नतु तहता तुदाबिल उम्महात मुझे से फरमायो अल्लाह अम्मा जे पेर जे हेठां जन्नत रखी तवा अबू जन्नत जो दरवाज़ा औसत अबवाबिल जन्नत हदीस में अबू जन्नत जो दर्रा अल्लाह अम्मा जे पेर जे हेठां जन्नत रखी आ ओ दोस्तो अॼु बुजुर्ग आया ऐसे दे वेठो हिकिड़ो आयो हथ चुमी मक्सद दुआ अब मां वली न आहियां जिसे आलिम था कुरान वारो मौलवी साहब जी दुआ साईं बुजुर्ग जी दुआ हाणे ब बुजुर्ग आया उन जी दुआऊं साईं मौलाना चौहान अब्दुल करीम चौहान साहब इससे जलवे फरोस्तान इन जो भी दुआऊं साईं नसीर अहमद जूं दुआऊं खुदा जो कसम आलिमन बुजुर्ग जूं दुआऊं पर हक आहिनि पर अबे अम्मा जी दुआ बच्चे जे लाइ लोहो कोट हां अब अम्मा त करन खाली न मोड़ अबे अम्मा जी दुआ इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह ने कहा त जनाब मूसा नबी चयो त मुंहिंजा मौला मुंहिंजो को जन्नत में दोस्त आहिनि जे हाओ मूसा तू जो जन्नत में हिकिड़ो साथी कयो तमाए कासा ई सही कलमो तू जो पढ़ियो अथई पर तोखे ॾिठो न अथई वञी ॻोल्हे लैस मुबारक बि ॾेस हलंदे हलंदे उन जाइ ते आयो ॾिठई हाओ बेली हिकिड़ो नौजवान सोनो हसीन जमील बाशरो चेहरो चमके सो गोश्त जी अॾीअ ते वेठो अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम यार मां तुंहिंजो महिमान चईसि मां बि तव्हांजो मेज़बान उन नौजवान गोश्त जो टुकड़ो कढियो अध खे मुंहिंजो करे अधु घरवारी कहिड़ी त महिमान आयो आहे जल्दी करमानी कर अध जी पाण चईसि कचहरी कयूं था थोरी तकस जल्दी जल्दी भाॼी कयईं गोश्त खे ॻारे करे हथनि सां मानी पचाए हिकिड़ी कुराड़ी वेठी झूर वेचारी अखियुनि खां मज़ूर वरी हुनखे गिरह भॼींदो खाराईंदो थो वञे जीअं बचो जीअं अमर बचे खे खाराईंदी मानी कुराड़ीअ खाई बस गई हथ धोराईंसि घुरणी कराईंसि वात धोतईंसि चेहरो धोतईंसि अल्लाह अल्लाह जनाबे मूसा नबी चयो कुराड़ी लफ़्ज़ चया चपड़नि में पर मुदमिन वो नौजवान आयो अची करे चईसि मानी खाओ मां चयोमांसि अल्लाह हजाबान मानी जुदा छो कयई चईसि कुराड़ी मुंहिंजी अमर जंहिं मूंखे ॼणियो हो हिन जे लाइ मानी पंहिंजे हथनि सां पाण कंदो आहियां भाॼी पाण कंदो आहियां ख़िदमत मां कंदो आहियां मुंहिंजी ज़ाल वॾी नेक मूंखे चवंदी अल्लाह हजाबान तुंहिंजी अम्मा जी ख़िदमत मां कयां मां चवंदो आहियां सुन अमर बि मुंहिंजी ख़िदमत बि मां कंदोमांसि भला ॿुध कुराड़ी मानी कहण खां बाद में लफ़्ज़ कहिड़ा चयो चईसि हिन ॻाल्हि खे छॾे ॾे अम्मा वेचारी कुराड़ी रोज़ इहे चवंदी जे बाबा ॿुध चईसि मानी खाओ जे एसी ते मानी न खाईंदो मां जेसी ताईं न ॿुधाईंदे अल्लाह अल्लाह हो नौजवान चए थो साईं तव्हां सां तारीफ़ बि न थियो तव्हांजो चेहरो बि सुहिणो इहे बिना मानी जे हलिया वञो ॿुधायांव थो हो नौजवान थो चए मुंहिंजा साईं अम्मा रोज़ मानी खाई चवंदी अबा अल्लाह कंदो जन्नत में मूसा नबीअ सां गॾु हूंदे नथो चए सुभान अल्लाह मूसा अलैहिस्सलाम चए थो मूंखे सुञाणे चई सही न चईसि मां तव्हां सां मुलाक़ात हाणे कई आहे चई यार मुबारक अथई तुंहिंजी अमर जी दुआ रब क़बूल कई अथई मां ई मूसा नबी आहियां मूंखे रब मोकिलियो आहे त तोखे मुबारक ॾियां त तूं जन्नत में मुंहिंजो साथ अम्मा जी हे मां खे बि गारियूं ॾे पी चई ॾिसंदो जीअं काने में कासाई खे तके ईअं पियो ॾिसंदो अबो अबो अमर अबो बेलबो खुदा जो कसम का बि लब लालच कान्हे इड़ी अबो ॿिए सॼे मुल्क सां फिटायो ॿियनि खे चुप कराई पाण थो ॻाल्हाए
सॼे मुल्क सां फिरायो अथई अबे अमा सां त रहा अबो अमा मुक़ाबले जी जाइ न अथव हुज़ूर फरमायो अबो अमा हथ खणंदो आना अल्लाह ख़ाली न मोटाईंदो कंदो इज़त अबे अमा जी ॻाल्हाइण मेराज वारी रात उन्या पो आयो हुज़ूर फरमाया काश मुंहिंजी अमड़ हुजे मां मोहम्मद निमाज़ में हुजां अम्मा सॾु करे ओ पुट मोहम्मद पाण फरमायो मां निमाज़ भॼी बि चवां सां जी मुंहिंजी मिठड़ी जी जलमड़ बराबर त मुंहिंजी कान्हे मोकिलाए वई ख़ुदा जी ज़ात जो कसम हुज़ूर फरमायो अबे अम्मा जी इज़त कयो रब क़ुरान में जाते भी पंहिंजी इबादत जो हुकुम कयो उते इहो भी हुकुम कयई हिते ते वक़फ़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना हिदायत फरमाए तो वअबुदुल्लाह वला तुश्रिकू बिही शैअ व बिल वालिदैनि इहसाना अबे अम्मा सां सुनो हलो रब तो फरमाए मूसा कंहिंखे शरीक न कयो मेराज वारी रात यो न्यापो आयो थई चवे अबे अम्मा जी इज़त कयो आलिम जी भी इज़त करो इन्नल उलमा वरसतुल अंबिया फरमाया आलिम नबी जा वारिस अथव वो आलिम या को हाफिज कुरान जो या तालिब इल्म कहीं कब्रिस्तान में गुज़र करे तो वञे न अल्लाह हुन जी बरकत जे करे 40 ॾींहं कब्रिस्तान वारे जे मथां अता बटारे थो जंगल वारा खुश नसीब आयो तव्हांजे ॻोठ में सुबुह वठी आलिम जो अचण थियो आहे एॾी जमायत आई आहे आलिम पिया अचनि आई ईसा जे नमाज़ ताईं वाइज़ो हलंदो और दोस्तों 5 शयूं अहिड़ियूं अथव जंहिंजे ॾिसण सां अल्लाह जी कावड़ टरंदी अथव रब जी रहमत जो मींहुं वसंदो अथव हिकु अथव काबतुल अल्लाह पैसा ॾे तो ॾिसी अॼु मां तव्हांखे फोटो वेठो ॾिसी अन्नज़रु इलल काबा साईं फरमाया तुंहिंजी नज़र काबे ते पवंदी वेंदी पहिरीं नज़र अल्लाह तो फरमाए कावड़े ॾाढो हुयो मां वॾो गुनाह करे आहियां पर मुंहिंजे घर खे ॾिठो अथई मां सभु गुनाह बख़्शे छॾिया ॿियो आबे ज़मज़म पीअण त सवाब पीअण त सवाब पीअण खां अॻु में दुआ घुर त क़बूल पर आबे ज़मज़म जे पीअण खां अॻु में दुआ घुर क़बूल पर जेको ॾिसंदो ईंदो रब जी रहमत जो मींहुं वसी पवंदो 2 नंबर में हे क़ुरान पाक पढ़ण त सवाब पढ़ाइण त सवाब क़ुरान जो हाफ़िज़ थी वियो त 10 माण्हू छॾण ईंदो क़ुरान पढ़ण सवाब पढ़ाइण सवाब अल्लाह ओ चौगल जा ख़ैरतमंद मुस्लमान पर जेको क़ुरान खे खोले करे ज़ियारत कंदो त बि रहमत वसंदसि क़ुरान पढ़ण में डबल सवाब हेरे जेको क़ुरान जो हाफ़िज़ आहे न उहो यादि पढ़ंदो आहे हुनखे हिकिड़ो सवाब हिकिड़ो ॿुधो ऐं जेको नाज़रा पढ़ंदो न हाफ़िज़ बि हुजे वरी ॾिसी पढ़े हुनखे 2 सवाब हिकु क़ुरान पढ़ण जो सवाब ॿियो क़ुरान जे ज़ियारत जो सवाब पर वरी जेको थोरो बातलो हुजे न हक़र हुजे न पढ़े हक़ी इनखे 3 सवाब हिकु पढ़ण जो ॿियो ॾिसण जो टियों हब करण जो रब तो जेतिरो बि ॾेई छॾियो जो हब के थो त बि मुंहिंजो क़ुरान नथो छॾे हाँ दोस्तों कुरान मामूली ॻाल्हि 3 नंबर में 4 नंबर में अबो अमा बे अमा जे चेहरे खे ॾिसण सां रहमत वसंदई आलिम उलमा ओ मुसलमानो मदीने जे मीर फरमायो असांजो नबी हरीस नबी वफादार नबी हुजूर तो चए रहमत वारो नबी तो चए मुंहिंजा उम्मती कंहिं न कंहिं तरीक़े सां जहन्नम खां बची जन्नत वारा बणिजी वञनि तंहिंजे करे फरमायो कुन आलिमन सभु आलिम थी वञो जे आलिम न थियाओ त मुतालिमन भला तालिब बणिजी वञो इल्म जी तलब से आलिम त न थियासीं तालिब बि हाणे चूड़ायूं थी वयूं आलिम बि न तालिब बि न त आओ सामियान भला वञो आलिम जी मजलिस में वियो आलिम जी कचहरी में वियो आलिम क़ुरान पढ़नि इहे ॿुधो जी अॼु तव्हां साम्हूं थी वेठा आहियो
ये जमात भी छोटकारे वाली ये भी छोटकारे सही इहो भी न थे कुन आलिमन औ मुतालिबन औ साबिन चौथी जमात अथव न आलिम थियो न तालिब थियो न ॿुधो था अञा हिकिड़ी जमात अथव उहा बि बचाव अथव सही कीअं चई घर वेठो आहे बाराड़ी में आहे वाइज़ ते न पहुते आलिम जे कचहरी में नथो पहुते आलिम न थियो आहे तालिब न थियो आहे वेठो घर हर थो हलाए दुकानदारी थो करे ॿियो कमु अथई फरमाई तुंहिंजे दिल में ऐं मुहिबत आलिमनि सां मुहबत हूंदई तभी मुहबत जे करे बेड़ा पार वला तकुन खामिसा पंजी जमात में ना जाने के मौलवी के गाली था उलमा के घर में गाली उन जमात में पाण के दाखिल न कजाए साईं जे क्या मान भी बुला के आलिम के गाली ने या इलेक्शन जे मुकाम मौके में हेलो आलिम जो हेलो सालिम मां आलिम के चले सालिम के वोट दिया सिबो चाहती नो या मुखालिफत थी मुखालिफत सिबो चाहती नो फरमाए तबाह थी वेंदे बर्बाद थी वेंदे पर जे तुंहिंजे दिल में आलिम सां मोहब्बत अल मरो मा मन हब जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी क़यामत जे सां गॾु हूंदी आलिम जी इज्जत कयो अबे मां जी हामिल क़ुरान क़ुरान जे हाफ़िज़ जी इज्जत कयो क़ुरान जा हाफ़िज़ इस्लाम जा झंडा कंदो बच्चा पढ़ाईंदो अबे मां जी इज्जत कंदो साईं नसीर अहमद साहब मेराज मुस्तफा ते वाइज करायो पर हे महीनो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला ने अगे बुजुर्ग सैयदना सिद्दीक अबू बकर ते ॻाल्हाया दोस्तों खुदा जी ज़ात जो कसम हज़रत अबू बकर सिद्दीक उहा शख़्सियत जॾहिं मोहम्मद मुस्तफा नुबुवत जो ऐलान कयो त ख़त्म नुबुवत खे पहिरियों वञण वारो सैयदना अबू बकर सिद्दीक मेराज जी तस्दीक कंदड़ सैयदना अबू बकर सिद्दीक बहुत तवज्जो कयो हर सभिनी सहाबनि खां ऐवान मोहम्मद में सभ खां पहिरियों ईमान आने में पहिरियों हिजरत करण में पहिरियों नंबर गार में पहिरियों नंबर बदर में पहिरियों नंबर ओहद में पहिरियों नंबर चओ मोहम्मद मुस्तफा सां गार में भी गॾु हो अॼु जन्नत में भी हुजूर सां पहिरें नंबर ते अबू बकर सिद्दीक मज़ार में सुतो दुआए अल्लाह ताला मुझे लफ्ज़ कबूल फरमाए सही मौलाना नसीर अहमद साहब जो मेहनत कबूल फरमाए असर जो टाइम जो सो मुख्तसर है वरी जो ॿिया बि आलिम आहिनि अल्लाह से मुझे टूटा फोला कबूल फरमाए वमा तौफीकी इल्ला